सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा अशको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ सामीन, सिंध जी तारीख़ में बरतानवी साम्राज्य जे ख़िलाफ़ हुर्जिदोजहद जो हिकु पंहिंजो मक़ाम आहे। सिंध जे अज़ीम सूरे शहीद सबक़तुल्लाह शाह जी क़यादत में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हुर्जिदोजहद शुरू थी। वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो शहीद सूरे बादशाह जे हर पोइलग जी ज़बान ते अची वियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हुर्जिदोजहद जो शानदार रिकॉर्ड अञा मंज़र आम ते पूरी तरह न अची सघियो आहे, जंहिं रिकॉर्ड खे मंज़र आम ते आणण जी सख़्त ज़रूरत आहे। इन ज़रूरत खे महसूस कंदे ऐं जॾहिं हुर्जिदोजहद जे मर्कज़ अछड़े थर में तहक़ीक़ात लाइ पहुतसि त उते मूंखे केतिरा ई माण्हू मिलिया जिन हुर्जिदोजहद जे बारे में मूंखे पंहिंजा दास्तान ॿुधाया। उन्हनि दास्ताननि मां हिकिड़ो दास्तान आहे फ़क़ीर इब्राहिम राजड़ जो। 90 साल जी उमिरि वारो ही झूर पोढ़ो अॼु बि पुरज़म आहे ऐं पंहिंजे अंदर में हुर्जिदोजहद जूं कई यादगिरियूं सांजो वेठो आहे। अचो त साणस मुलाक़ात करियूं। फ़क़ीर मोहम्मद इब्राहिम राजड़ हिंदुस्तान जे जेलनि में 17 साल क़ैद रहियो ऐं मथस छा वयो वापरियो, उहा सॼी वार्ता अॼोके इन प्रोग्राम में शामिल आहे। अचो त उहा वार्ता ॿुधो। फ़क़ीर साईं, तव्हांजो ॻोठ किथे आहे? तव्हांजी उमिरि घणी थींदी? साईं, मुंहिंजी उमिरि घटि 90 जे लॻभॻि। ॻाल्हि हज़रत पीर सिंह बादशाह सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैहि सन 1928 में अंग्रेज अरेस्ट कयो हो। तंहिंखां पोइ मुंहिंजी भेण ॼाई अञा हयाती आहे, पर माज़ूर थी अॼु मां कमु कोन थो ॾियणी नानी आहे सॼी, उहा अञा हयाती आहे। त उहा उन हज़रत पीर सिंह सूर्य बादशाह साल पोइ ॼाई। ऐं पोइ साल जा हुआ या ॿिए साल जा हुआ, साल में त कोन जा, ॿिए साल या 3 साल जा हुआ, पर 31-30 जी मुंहिंजी पैदा। हज़रत पीर सिंह सूर्य बादशाह जेको चङी तरह पीर सिंह जी दावत हुजे, साओ नूर मंगरनि फ़क़ीरनि जी, उते सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैहि जो नंढिड़ो वियो हूंदो त ज़ाल मर्द खे गॾु ज़ात न कराईंदा। उहा आम ज़ात थींदी उन, भले गॾु जो नंढिड़ जी ज़ात हूंदी त हज़रत पीर सिंह बादशाह मायूं सां गॾु 7 सालनि खां वकीर कंहिं माण्हू छोकिरे खे न, मर्द खे न अचणु ॾींदा। 7 साल खां घटि हुजे उहो भले हुजे। त आउं 7 सालनि खां घटि होसि त मुंहिंजी मुंहिंजे वालदान सां असीं 3 ॿार हुआसीं ज़ात ते। त असीं वेठल असुल में ॾाॾे खां वठी इंडिया जा हुआसीं। पर हा, इंडिया जा बॉर्डर ते वेठल हुआसीं। त मुंहिंजे ॾाॾे खे उते जैसलमेर दरबार जागीर ॾिनी हुई, जन असांजे नाले तड़ो इन सभिनी खे ख़बर आहे, जेके बि आहिनि इमामदारनि में सभिनी खे ख़बर आहे। त उते जागीर ॾिनी ऐं त जागीर तमामु
उन वक़्त में राजाऊं जा हुकुम जेतिरी ॾेई छॾी इन ऐं असांजो तड़ उते मिलियोसीं तड़ में जागीर मिली असांखे असीं पर रहाकू थी वियासीं पर हो वाटर मथे ईअं न जेको वाटर खां परते किलोमीटर जो हिकिड़ो 2 किलोमीटर जो मुफ़ासिलो हो उहो अॼु तड़ो खारो तड़ चोदंगीअ जो आहे बीहंदासीं त हुन जा मां वण या तड़ जो ताड़ो पियो ॾिसबो त हीउ तड़ो आहे हीअ असांजा उते घर हूंदा चौरा हूंदा ॿिया जेके असीं माण्हू ईअं माल वारा हूंदासीं उनजो उते असांजो रहाकू हूंदो पोइ असांजो ॻोठ जेको हो सो हिकिड़ो जमायत जो मर्कज़ हो। अच्छा हुन ॻोठ जो नालो छा होसि? नालो ओबाए फ़क़ीर जो सॾिबो ओबाए फ़क़ीर जो तड़ सॾिबो ओबायो फ़क़ीर राजड़ अच्छा त उनजो तड़ हूंदो उन ते उहो मर्कज़ हूंदो जमायती माण्हू जेके हूंदा या वॾी मार्शाला पई सन 1942 में तॾहिं असीं उहो जाइ छॾे वियासीं मुंहिंजो माण्हू कूड़ करे वेठा असां त मार्शाला कान ई छो त जिसम मेरी हुकूमत ई कान ई पर मक़सदु इहो त असांजो घर जेको हो सो जमायती हिकिड़ो मर्कज़ हो जमायती माण्हू ईंदा हुआ सम्झ हितां हज़रत पीर शेर सूरी बादशाह खे अंग्रेज़ सन 1940 में गिरफ़्तार करे वठी विया पर पोइ जमायतुनि जो भाजपई या इहे वाक़िया थिया त ईंदा हुआ त उन जे लिहाज़ सां असां 8-9 को हेठि वञी हिंदुस्तान परते वेठासीं सतों जो तड़ आहे छोकिरनि जो उन तड़ छोकिरनि जो आहे हिकिड़ो ॿियो खाट त मुस्लमान नूद पीसा हुया उनजो बि तोड़ा त उन ते वञी वेठासीं पोइ उन ते वेठासीं त असां तमामु सुकून सां रहियासीं जमायत ईंदी हुई असां वटि जाम वरियां फ़क़ीर जेको हो वासीअ ते चढ़ियो हो ख़ुदा हुनखे बिस्त नसीब करेसि उहो बि असां वटि 2 महीना रहियो 2 महीना उते असां वटि सतो हिते असीं जेके वियासीं हिजरत कए उते वञी वेठासीं उते आयो उन जूं घोड़ियूं हूंदियूं तॾहिं ऐं वॾो सारो हुई आहे या त हीअ पहिरीं जेका मूं तोसां ॻाल्हि कई वादा त पीर शेर सूरी पासे अवल आहे जी हाणे हीअ अथि 1942 जी ॻाल्हि वरी मार्शाला पई वई शेखू राजड़ शहीद थी वियो शेखू जो राजड़ शहीद थियो त माण्हुनि इतलनि थर खे ईअं ख़ाली कयो ईअं सम्झ त फूक ॾे बाजरे मां जे ॾिए मां ॾे उॾणु शुरू कयो उनजो चैलेंज हो राजा जो इहो चैलेंज हो त जेसि ताईं मुंहिंजी हयाती ॿुधो तेसि ताणी को बि न वञे मुंहिंजो मोह जो सुहिणो त खां पोइ वेह न हक़ीक़त बि उहा थी हक़ीक़त बि उहा आम ॿुधी त हूंदी न या जानवनी बि ॿुधी हूंदी हक़ीक़त बि इहा थी त शेख होॾां शहीद थियो ऐं माण्हुनि भई पोइ भॼंदा उहे पसींदा असांजो वरी जैसलमेर हिते चवंदा आहिनि वॾेरो चङो सम्झंदा हीअ वॾो ज़मीनदार आहे हीअ फलाणो उते वरी चवंदा हुआ पटेल त हाणे पटेल मुंहिंजो वालद साहिबु हलंजे वारो हो जंहिंजी गुलाम सिंह नालो हुओ जेको उते जैसलमेर में हलंदे उहो जमायत ते हथ रखंदो हो जमायती को माण्हू अहिड़ो ईंदो त उनखे वरी टकाए पासे ॿिए पासे जैसलमेर दरबार मुरीदनि ते हथ आहे जैसलमेर दरबार जा ईअं आहे जीअं 2 हथ आहे कंहिं जमायत माण्हू खे जैसलमेर दरबार झले फांसीअ न चढ़ायो इहे असां ते उन सम्झ त छोकिरनि जा या उतले रहाकू मकानी माण्हू जेके आख़िर त ॿिया मुरीद माण्हू आहे त जैसलमेर त घणो थोरो आहे मुरीद माण्हू न त उन माण्हुनि जा हथ आहे उनजे मार्शल कानून पर नालनि वारा माण्हू जीअं वरियां फ़क़ीर हो फ़क़ीर मोहम्मद यूसुफ हो या सुराव फ़क़ीर राजड़ हो त इहे जेके उन मुल्कनि आया से अंग्रेज़नि खे हाणे दरबारी त माते त आहिनि उन जा त उन गिरफ़्तार ज़रूरु कराए ॾिना पर हुन ते केस को अहिड़ो कोन थियो जो हू फांसी चढ़े बची विया वरियां फ़क़ीर फांसी ज़रूरु चढ़ियो हो सो संदन ई चाढ़ायो हक़ीक़त इहा त वरियां फ़क़ीर खे संदन चाढ़ायो को हुकूमत जो नज़रिए जे लिहाज़ सां त अगरि जीअं ॿियनि जा नज़रिया हॾिया अचिया त वरियां फ़क़ीर शायदि बची बि वञे हा वरियां फ़क़ीर हिकिड़ो माण्हू तमामु की दलेर ऐं सचो मुरीद सचो गाज़ी हो तमामु नज़रियो सचो वसी हो जमायत जे लिहाज़ सां पोइ हेॾां जो वञी बर्दनगर पार करे ॾे वेठो सम्झ उते माण्हू जलायो उसके पोइ फ़क़ीर खे आख़िरकार ॻाल्हि त घणी पर शहीद थी वियो शहीद पर अशरफ जो ॾेराए छॾियो पोइ असां उन मुल्क में रहियासीं साल हिकिड़ो पूरो जैसलमेर वियासीं उतां वरी सतोए खे बि छॾियोसीं से वञी जैसलमेर खे वेझड़ा वे उते वरी बंभर जा तड़नि बंभर सावजा मुरीद दर्शन नाना उन जे सहारे सां वञी उन जाइ ते अच्छा अंग्रेज़नि जे लिहाज़ सां त उनजो नालो बि छो राजड़ जेको अचे तंहिंखे न छॾियो ऐं राजड़ अॼु बि उते आबाद आहिनि त हिन खां उते उन मुल्क में घणा आहिनि पर मक़सदु त राजड़नि जो नालो ई ख़राबु हो हिकिड़े शेख जी वजह सां हुनजी दलेरीअ जी वजह सां आहे हुन जेको
अंग्रेज़नि सां मुहार अटकायो उन लिहाज़ सां असांजो नालो तमामु की वसियत थी वियो। वञी उन मुल्क में वेठासीं असांजो हुते मिलन ठकुरनि या ॿियनि माण्हुनि हिंदुनि वॾियूं मददूं कयूं ऐं असां सां हर हालति में हर ॻाल्हि जी सहूलियत, हर ॻाल्हि जी खाधे जी पीते खाधो पीतो ईंदा। तेॾी सिंध में हुते बाजरियूं थींदियूं हुयूं, जाम बाजरी खाईंदा हुआसीं, बाजरी मुल्क में हूंदियूं हुयूं, जाम फसल थींदा उहे वठी खाईंदा हुआसीं, ॾाढा ख़ुशि हूंदा रहंदा हुआसीं। पोइ मार्शाला लथी सन 1942 में खां पुञाणा असीं 42 ख़तमु थी 42 मार्शाला पे हली 43 में मार्शाला लथी असीं वरी वापसि असांजे वतन आयासीं, पर ॾाढा ख़ुशहाल हूंदा हुआसीं। हक़ीक़त उन वक़्त में असां सां किलतूं हुयूं न हुयूं त वॾे वॾे इहे सहूलियतूं ना सहूलियतूं इहे हुयूं त हिकिड़ो त माण्हुनि सां हेॾां अचु वञु जेका हूंदी उहा असांजी इहे साल में ख़तमु थी वई हुई। यानी माण्हू जो अचु वञु कोन थी वियो। फ़क़ीर जेके ज़मात हुयूं से हिन तरह में ख़ैर प्रयास में या इन रियासतनि में जेके हथनि खे हिकिड़नि खे जेलनि में ॿियनि खे लुटण वाले कयूं ऐं टिया जेके माण्हू हुआ उनखे फांसी जी तख़्त ते लटकाए छॾियऊं, जंहिंखे को पुछण वारो कोन हूंदो, को पुछण वारो कोन हूंदो त बाबा हिन ॾोह कहिड़ो किथे फांसी चढ़ी। अंग्रेज़नि जो नज़रियो त हुर ज़मात जे कंहिं माण्हूअ खे कुचलियो, ज़िंदा न छॾियो, कुचलियो। छो त हज़रत पीर सिंह बादशाह जी जेका रोज़ जहिड़ी गादी आहे, जीअं क़ाइमु गादी थी आहे, तीअं अंग्रेज़नि जो जॾहिं खां सिंध ते हुकूमत थी त उनखां वठी नज़र न रख सिंध न ॿियो को असां सां मुंहुं अटकाइण वारो कोन आहे, बसि बशर्ते आहे न इन गादीअ खे कंहिं न कंहिं सूरत सां पहुचे कयूं त भलो। ऐं वॾो जागीर ॾिनी आहे दादा तोखे 4 वॾे रहंदा दादा, खान बहादुर थी वियो, हीअ फलाणो थी वियो, हीअ NNA थी वियो, NNA ये नाला हाणे पिया तॾहिं हूंदा खान बहादुर जा लक़ब वॾा दादा, हीअ हिनखे खान बहादुर था कयूं, हिनखे हीअं था कयूं, हिनखे हेतिरी जागीर ॾिनी, हिनखे हीअ हथियार ॾिना, हिनखे हीअ ॾिना। चङा मुड़ुस थी विया किसा ख़तमु। जंहिंजो को वटे जो नालो कोन उहो बि चङो मुड़ुस बंदूक में ॾिठियूं हूंदियूं जंहिंजा नाला आउं कोन थो खणा, पर घणनि खे ॾिनियूं हूंदियूं, ॾिठा ॿुधा ज़रूरु ॿुधा हूंदा। पोइ हिते वेठा हूंदासीं ॾाढा ख़ुशहाल, तमामु की अहिड़ा जहिड़ा हद खां बेहद। दरगाह आबाद त कोन थियो, पर माण्हू जी बेजा पंधे ईंदा हुआ, ज़ारतूं करे वरी वेंदा हुआ। अंग्रेज़नि दरगाह खे कोटनि खे शहीद करे छॾिया हुआ, पर माण्हू तॾहिं पोइ मां बि ॾिसण ईंदा हुआ। रोज़े खे बि शहीद कयूं त मस्जिद खे बि शहीद कयूं त कोट खे बि शहीद करे छॾियो, अंग्रेज़नि भिड़ो करे छॾी, पर माण्हू ईंदा हुआ ज़ारतूं पर इन खे त कनी खे कयूं। असांजे हिन अहिड़ी ख़ितरे ते तालके में दुल्लू हिंगोर जो जंहिं माण्हू कई फांसीअ ॾेराया हुआ त जेलनि बि घणा हणाया ऐं उनजी बि शर्त न हुई दादा मुंहिंजो आउं गुरड़ी विझो थी मट में, उनजो पाणी पीअंदो उहो आज़ादु आहे। मट में गुरड़ी पाणी जी विझां थो, इहो पाणी पीअंदो उहो आज़ादु आहे, वरना जेल जा फांसी क़बूल कयो। पोइ केतिरा अहिड़ा गाज़ी हूंदा जेके मुड़ंदा ॻणा चवंदा साईं उहो फांसी असांजे लाइ, केतिरा गाज़ी उहे हूंदा त चवंदा दादा ॾे पीअंदा असांजी जान छॾा। केतिरो उहे गाज़ी हूंदा मर्द मुजाहिद जेके इन ॻाल्हि खां मुड़ंदा कोन हा, चवंदा त बाबा असीं फांसी असांखे क़बूल आहे, मौत असांजे लाइ बरहक़ असांजो दोस्त आहे, ऐं असांजे वॾनि ते पायो आहे असां ते पवंदो, जे घरनि ते हंदासीं त पवंदो, जेल वियासीं त पवंदो, असांजे लाइ वरी तुंहिंजो पाणी कोन पीअंदासीं। उन खे त पोइ हिकिड़नि खे जेलनि में लोढ़नि पे साड़ायाई, ॼण खे सम्झ त जॾहिं पीतो उनखे आज़ादु बि करायूं। तंहिंजे विचा असांजे पंहिंजनि मंझि अहिड़ा ई चुगल थी पिया, जे सम्झ त जंहिं माण्हू मानी ते खाराई उनखे पता हिनखे फलाणे खे मानी खाराई, हिन खे बि रेस्ट कयो, मूंखे घणनि खे जलाया। सन 1977 खां पोइ हुननि कुझु साहु पियो कि जेके बचा हुआ उन चयो हाणे इन जी चङा चूंड ज़रूरु कई, इन जी
चङा चूंड ज़रूरु कयूं जॾहिं असांखे हुकुम नाग इज़ाया ऐं हुकुम नाग जलाया जॾहिं ॾियणी न वठणी न असां न कयो कमु न कयो ॿियो न कयो उनखे त समाज सभु साथ ॾिनूं सभिनी चवंदो वरी इन खे वाक़ई में सही ॻाल्हि आहे पहिरीं रहिम हिमोरो असांजे मुल्क मंझि लिकियलु पियो तई हो उन मुल्कनि मंझि पर उनखे हिमत आया चयो यार हिमत कर हाणे तुंहिंजो त हिते न उहो मिट न माइट न ॿियो न टियो तूं अकेलो हिते लिखियो पियो माण्हू जा त माल चाढ़ी ॾिया कर हिमत कर चई भले आउं हाणे कर माण्हू तूं चऊं असीं को छोरो गॾियूं था छोरो था गॾियूं तोसां गॾु न हिमत कर पहिरीं शुरूआत कोरियन खाधी या तव्हां ॿुधी हूंदी छा कई साईं? शुरूआत कोरियन खाधी कोरियन खां कोरी जेके गदार हुआ उन खाधी अच्छा रहीम की कोरी जे मारिया त दुनिया जूं अखियूं खुलियूं त भला 6-7 हेॾा माण्हू हीअं मारिजी विया फलाणो ढींग टीर मटूर हाणे छा कयूं फ़क़ीर केला पोइ त साईं टोला उथी विया जा इहे दादा हिन जैसलमेर जे तरफ़ां मरनि जा बि टोला उथिया मंगरनि जा बि उथिया ऐं हिन असांजे मुल्क में राजड़नि जा बि उथिया भई हाणे चङा चूंड जिते कयूं जंहिंखे त बुल लॻियो उन जिते चङा चूंड इहा कयूं चङा चूंड माना हाणे गदारनि खे माना जेके हुननि अंग्रेज़नि जिन्हनि खे जेके पिठ हुआ जॾहिं हीअ ते ज़ुल्म कराया उन सां पेर कदम ज़रूरु खणिजे हाणे हिंदुस्तान पाकिस्तान तहरीक हले पई थियण वारो आहे या थी वियो आहे इहे जेके मारिया ते सभु 47 खां पोइ हिंदुस्तान पाकिस्तान जो 47 खां पोइ इहे कोरी मारिया तंहिंखां पोइ जिते वेंदा दलवाजी रमतला जो जंहिं रसूल चढ़ायो उनखे ॿियनि खे टिनि खे पर इहा हुननि जी चङा चूंड चङनि माण्हुनि जी जेके अंग्रेज़नि जा ख़ासि माण्हू आहे उनजी चङा चूंड करणु शुरू कयूं अलाह उनखे चङा तौफ़ीक़ ॾे जॾहिं अहिड़ी चङा चूंड कई त असांजो मुल्क अहिड़ो थी वियो जहिड़ो जेका माखी हुजे हिते थी वियो बुराई हाणे चुगलीअ जी पाड़ पटिजी वई चुगल थियणु कंहिं जेको अंग्रेज़नि जा इनाम खणंदो हो या अॻुवाणी कंदो उन इहे ॻाल्हियूं बंदि करे जो लिकी वञी घरनि में वेही रहिया पंहिंजे घरनि में लिकी वञी रहिया अदा हाणे ख़ुदा खे ख़ुशि रखेनि खे वरिया माणी फ़क़ीर वरी अलॻि वरिया फ़क़ीर हाणे टोड़ा ॿधा हाणे उहे नमूदार थिया उनखे कयूं फोटे चांग खे अॻुवाण या माण्हू मारियईं उनखे फुर कयाईं फुर करण खां पोइ असांजो मुंहिंजो घरु मुंहिंजे वालिद जो घरु या ॾाॾे जो घरु या मुंहिंजो जमात जो हिकिड़ो मर्कज़ हो जंहिंमें भलो पवंदो हो ढिलो पवंदो हो त चङो माण्हू पवंदो हो पर पहिरीं ईंदो त छकरनि ॿियनि टिनि सभिनी जे नज़र में वालिद मुंहिंजो वफ़ात करे वियो त नज़र में उहो त मिले हीअ जेको बि उन जैसलमेर दरबार ॼाणे ॾियनि सभिनी जे नज़र में हो त हिन जे घर में फ़क़ीर माण्हू अचनि था त हिन जे मूं ते महिरबान बि घणा हुआ ठोकर माण्हू ज़रा महिरबान बि घणा हूंदा हुआ हर ॻाल्हि बि जहिड़ा आॾा फिरंदा त हिन में इहा का शइ कान्हे असांजो पटेल आहे चङो मुड़ुसु पटेल जो पुटु आहे हिन में इहा ॻाल्हि ई कान्हे त असां ते कॾहिं पुलिस अंग्रेज़नि जी चढ़ी बि कान आहे पर फोटे फ़क़ीरनि इहा ख़ुदा बि कनि थो उन माण्हुनि सां वञी विड़ो उन जा माण्हू मारियाईं हाणे मारियाऊं त हर कंहिंखे ॾुख थींदो न सही आहे हर कंहिंखे ॾुख थींदो हीअ जेके मूं हिन ते हथ रखी ऐं हिन खे हिन मंज़िल ते आंदा उहे माण्हू अॼु कंहिंसां बुराई करे थो त उन मथे पवंदा न चवंदो भई इहे हिन खां ॿाहिरि कनि हीअ जेको हीअ नेट रोज़ानी फ़ोटो वेठो आहे फलाणा वेठा आहिनि फोटे मारिया आहिनि त पोइ हिनखे हिन जी सलाह सां सलाह बि कमु थियो हक़ीक़त करे मुंहिंजी का सलाह बि कान्हे सही त हीअ वञी कमु कयो टुक ज़रूरु खेदा ईंदा मां ॿ ॾींहं रहनि 4 ॾींहं रहनि 5 ॾींहं रहनि 10 ॾींहं रहनि वेठा हूंदा सभु वेंदा हुआ राजड़ पवंदा हुआ फ़क़ीर जेके ॿिया हूंदा हिंगोरा पवंदा हुआ रहीम हिंगोरे जा महर पवंदा हुआ मंगरिया पवंदा हुआ चांग वरिया माणी फ़क़ीर पवंदा हुआ सभु असांजो घर मरकज़ हो मरकज़ में किसा ख़तमु मथां हिन मां उन माण्हू नज़र मूं ते विधो मूं ते जो नज़रियो विधाऊं त राति मूं ते पुलिस जो छापो लॻी वियो
ऐं इहा पंहिंजी ॻाल्हि पियो कई आहे। हा हा त मूं ते छापो लॻी वियो पुलिस जो, जंहिंमें रेंजर बि हुजे, पुलिस बि हुजे, मक़ामी माण्हू बि हुजनि। घर ॾाढो सुबुह जो ऐं निमाज़ करो खणी ॾिस ॿार पाक करणु हकल थी हितां चुरनि मथां केरु कीअं चुरनि मथां छाजे लाइ जाम उन ॾे हेॾा हलिया हथ मुंहिंजे त का शइ कान्हे ई न हलियो सिधो करो हथ में ज़रूरु ॾिस हुते पुलिस वारा 4-5 ॿिया मक़ामी माण्हू ॾाढा ठकुर उहे पिया हा गॾु ही घणी ॿधाऊं हा बि थी मोरिया। अरे बाबा ॻाल्हि कहिड़ी चए ॻाल्हि कहिड़ी करे पोइ जो मारे आया ईअं हेतिरा माल खणी आया फलाणो ढींक हा उन राति जो शाम जो फ़क़ीर रहीम मोरे साहिबु मूं वटि हा मुंहिंजो माण्हू कूड़ करे माण्हू हा तंहिंखां पर मानी खाई ही हलिया विया असांजो वास्तो कोन त किथे सुम्हंदो किथे कीअं कंदो हा इहो मूंखे चयो सुबुह असीं शायदि तो वटि अचो मानी खाइणु ईंदा त भले अचिजा 7 दफ़ा ऐं जॾहिं आख़िरकार मूंखे अरेस्ट करे विया असां 3 माण्हुनि खे अरेस्ट कयऊं। घणनि खे? 3 खे। हिकिड़ो मुंहिंजो भेण जो मीअन नालो उन खे मीअन ॿियो मुंहिंजो भाउ मूंखां नंढो महमदरी नालो उहो वीचारो गुज़ारे वियो ख़ुदा हुन खे नसीब करे उहो 3 हा मुंहिंजी वालदा जेका आहे सा पीउ सिंह बादशाह साहबज़ादनि जो अचण जो हवानो असां ॿुधो त वालदा भेण इहे दरगाह शरीफ़ आयल विया दरगाह शरीफ़ ते हलिया उहो 2 ॾींहं अॻे मूंखे रेस्ट कयऊं मां मथां पर मुंहिंजे घर में अॻिड़ी ते हेतिरी छॾियाऊं कान अॻिड़ी जेका चइजे न साफ़ सिराऊं हंधि बिस्तरो सभु जेको मोचार वेठाऊं अंगेरा हला पिया पुराणा त पुराणा थिया बाक़ी नई रॾी बि कान छॾी रुॻा दिला गिह जा भरला उहे छॾियाऊं ॿियो कख छॾ बाक़ी शइ काराइती का बि कान छॾियाऊं त वरी असीं काराइती शइ छॾियूं था हेॾी की सुभाणे कमु अचे ईअं न मुंहिंजो पोड़ो ॾाढो जेको वाढकी कमु कंदो हो त वाढके जा औज़ार तमामु खणो उहे औज़ार बि खणी विया किसा हाणे ही तव्हां मतिलबु त ठकुरनि जे ॻोठ में तव्हांखे ॿधी आया आहिनि उते माना इहो भॼनरा लॻी पई आहे अदा उते इहो हालात ॾिसी तूं आख़िरकार मुंहिंजो भाउ नंढो उनखे त छॾियाऊं खणी मूंखे मुंहिंजे भेण खे न छॾिया इन खे वठी विया जैसलमेर छा ते वठी विया प्यादल उठण जे अॻु में प्यादल हू उठण जे अॻु में करे काहीं हा पुलिस पुॼा हथ खणियूं लॻल हथनि में उठण सां गॾु तव्हां कीअं भॻा माण्हू साईं भॻा जुतनि वारा त अहिड़ा भॼाईंदा जो घुर त ख़ैर कीअं न भॼाईंदा पुलिस उठनि ते जे उठण खां पोइ तलहंदी वारो वार उतां वठी असांखे हिकिड़ो न्याजरार थाणो उन ते न्याऊं उते रेंज पुलिस जाम ऐं हीअ कारी पुलिस थाणो पको उन ते न्याऊं राति जो सूबेदार हुजे ओतिरो हिकिड़ो ठकुर असांखे जंहिंखे अरेस्ट कया उहो पिरागी नालो वॾो ज़ाल मुंहिंजे हुजे हिन भाऊ वारी भई ज़ाल मारी भई अगरि राति जो मूंखे कयूं रेंजर जे हवाले चऊं हिन खां सचियूं करायो त तो वटि केरु माण्हू आया तूं हे जेके हासिल जा नाला कहिड़ा कीअं नाला आहिनि अली ख़ान पोलो नाला त हू ठकुर बि ॼाणंदा हुआ उन खे सुञाणंदा हुआ ऐं तो सलाह ॾे हीअ कमु करायो राति जो हिकिड़ो ॼाट हुजे रेंजर पुलिस जो सूबेदार 5 हथ अदा कयूं हुनजे हवाले शराब पी मग थियो वेठो लाओ इधर मुंहिंजो खणी पुछाड़ियूं वारियां ॿाहूं पुठियां ॿधनि छिके खणी ॿधाऊं अहिड़ियूं ॿधाऊं जहिड़ियूं बसि हिन आङुरी मां रतो अचणु शुरू थी वियो एॾी छिके ॿधाऊं अदा पोइ सुमारे ऊंधो अची लठनि सां वठिताऊं सटे सफ़ा जने रड़ मूं बंदि कयूं त हाणे रड़ कंदो ऐं घोड़ा कंदो घणो कुटींदा मुर्गी छॾींदी मुर्गी बंदि करे छॾ मुर्गी बंदि करे सुञी हाणे तूं पट ते पियो होश आहे ईअं कोन सम्झां बि वेठो सभु कुझु उनजी ॻाल्हि ॿोलियूं सम्झां वेठो पर गश जीअं माण्हू जीअं सफ़ा हथ तॾहिं कोन छोड़िया हथ जो छोड़ी न पेरनि ते एतिरो कुटियाऊं मुंहिंजो पेर मुंहिंजा सफ़ा बेकार थी पेर चोरे सघाई थाणे मूंखे वठी विया रेंज जे कैंप मां कढी थाणे वठी विया ॿी शाम थी है वरी वो सूबेदार रेंजर वारो आयो रेंज साहब क्या हाल है आपके चलो हींअर भेट सां मुंहिंजो अॼु छॾी ॾेई अॼु या न कुझु ॻाल्हायां पियो या कथा थियो त बि घणो पर अॼु मुंहिंजी खले लाहींदा त भोलो पाईअ जो कोन्हे पर उते ख़ुदा ठकुर हो हिकिड़ो उन्हनि जो चङो माण्हू हो
सख्त सिंह नालो हो, बातो हूंदो माण्हू हलंदी वारो हो। छोकिरो जेको पुलिस अधिकारी जो हुनखे चयईं त बाबा हाणे हिनखे थाणे में न ॾियो, रेंज न ॾियो, हिते थाणे ते रखो, सुबुह मोकिलियो जैसलमेर। अदा उहा थाणे रखियाऊं सुबुह जो। उहे पुलिस उहे उठे उहे असीं वरी पंधु हाणे त पेर त माना ॾुखनि पिया, पेरनि सां हली सां पेर सुजी हिदम आहे अची विया। पर पोइ बि माना गेलींदा वञनि, गेली लॻे अॻु में उथण जे अॻु में। पर ख़ुदा जो ठकुर जेके उते असांखे पुलिस वारा आहिनि उहे माण्हू वाक़ुफ़ु हुआ, उन असांखे एॾी सख़्ती सां भॼाइणा वरी असां कोन ॾिनऊं। आहिस्ते आहिस्ते अदा मंज़िलूं कंदा कंदा हिकिड़ी राति विचा कटीसूं, ॿीअ राति वञी सम थाणो पको आहे जैसलमेर रियासत ते, उहो थाणो उते डेस्पी बि रहे थो, डेस्पी साहिबु वेठो हो, वञी हाज़िर कयूं। उन खां पुछाईं जा वो इब्राहिम कौन है? इब्राहिम ये तो ये छोरा है, अब्बे जो वो मुझको दोस्त हुई, वो ठकुर जो डेस्पी हो, अब्बे जो ख़ासि माण्हू दोस्त हुई। मूंखां अची पुछाईं कहिड़ो ॾिकरो आहे? मुंहिंजो आऊं हुसैन। अड़े मां हुसैन त असांजो पटेल हतो नी। मुंहिंजो हाणे पटेल हो त मूं सां त इहा हालत करे छॾी। पटेल हो त अबो हो, मूं सां त पटेल आई त वेही, पर मुंहिंजी जान थी वञे, हा जान थी वञे। त छोरा इहे हाणे हिते मूंखां दुतारणो आहे शुरू कयूं त केरु हा कीअं, मूंखे त का बि ख़बर कान्हे त केरु हा, कीअं मारियऊं, कीअं कयऊं, हीअ ॻाल्हि मूंखे त का बि ख़बर कान्हे। त मुंहिंजी इहा ॻाल्हि जेका बुंड ॾिनमि सां यकी बुंड, त मूंखे का बि ख़बर कान्हे, न मूं ॾिठा न मूं। त फलाणी तारीख़ तो वटि हा न, उन ॾींहुं ठकुर पिया हा त हीअ पिया हा उते मुंहिंजे ॻोठिया। त मुंहिंजो वाक़ई में सची ॻाल्हि, उन ॾींहुं आया मानी खाई, तंहिंखां पोइ मूं वटि हुनखे 20 महीनूं अची थिया त मूं वटि कीअं न आया आहिनि, न मूं ॾिठा त केरु हा कीअं हा। रहीन मुंहिंजो रहीन साईं, मूं वटि 4-5 ॾींहं आयो जेके राति ऐं जलसूं उन राति अॻे राति बि आयो, मानी खाई वियो। रहीन त पूछड़ाई की कान आहे, तो फोटे वालों ने की है, जब फोटे वालों की, फोटे वारनि खे आऊं मुंहिंजो को फोटे सां वास्तो कोन्हे। फोटो बोले महिमान आए जी ठकुर आया मूं वटि, महिमान थी आयो, मानी खाई वियो हलियो। पर आख़िरकार उन देश वेच वरी उते जेको सूबेदार हो उन वरी मूंखे मारकुट शुरू की, वरी मारकुट शुरू की। पर आख़िरकार चारपाई ते चाढ़े, हेॾी वाॾाणारी चारपाई उन मथे चाढ़े, पेर ई मथे कराए वॾाणो कढी छॾियईं। पोइ माण्हू थी थो झोली पेर ईअं थींदा मथे वेंदे वेंदे, पोइ पेर पर हुन पुठियो घणा तणा पेर ऐं पुठा ॾाढी डेंब कढियईं। हाणे बुखूं जा बुख घोड़ा असांखे हुयूं, इन विच में तव्हांखे मानी कोन ॾिननि? मानी ॾींदा हुआ, पर के खेंदा हुआ के न, मूंखे त मोचड़े में मानी वणे कंहिंखे। हा हक़ीक़त ई आहे त जंहिंजे मोचड़ो लॻे पियो आहे, मौत ॾिसी केरु खे हज़रत पीर साईं सूरे बादशाह हुजनि फांसीअ खे गले लाई हुई। असां जहिड़े कमज़ोर माण्हुनि खे मौत ॾिसी ड्रिज थींदो न, त हीअ कोन थींदो मौत खां साम्हूं असीं खिली वञूं। त मौत पोइ ॾिसे मतिलबु ॿ गिरा हणा त आख़िर ज़िंदो ॻाल्हाए पियो, ज़रूरु आहे न त मरी वञिसि, ॿ गिरा हणंदो हुओसि, पाणीड़ो पींदो हुओ। पर इन विच में 6-7 ॾींहं थी विया, मुंहिंजो बदन जेको हो सो तड़ पाणी लाइ कोन ॾींदा, तड़ करण लाइ पाणी कोन आहे, जंहिंजे ख़्याल में उधर त पाणी न ॾिनो। पर हुन खट ते चाढ़े ॾाढी डेंब कढी। पर पुछाईं वरी वो डेस्पी आया, संदूत आयो, वो सूबेदार कूटे हुए तो सूबेदार से छोड़ा दूंगा, क्या बात है, आप सच्ची बात बताओ कौन कौन आदमी थे और क्या क्या नाम था, आप हमें अच्छा आदमी करके राइफल देंगे, चल के फिर उनसे लड़ाई करेंगे, आपको साथ में ले चलेंगे, आप इसी बात का फिक्र मत करो, आपका कोई पुलिस नाम नहीं लेगी, आप शर्त हम से अटेंगे साहब आऊं असां बदलो या बस न त मूंखे बंदूक हलाइणी थी अचे, न को हणी ॼाणा ऐं न को इहो मुकम कयो आहे, बाक़ी न को हुन जा घर त घाट मुंहिंजा ॾिठल आहिनि त किथे वेठा आहिनि कीअं आहिनि। आया हा मूं वटि बि महिमान थी चई, इहे ठकुर वेठा आहिनि, इहे शायदि मूं त जेके आहिनि इहे वेठा आहिनि त इन खां पुछो मानी खाई विया, न को हुनखे मूं पुछो त ई केरु आहियो, किथे वेठा आहियो, कीअं आहियो, सो असांजो त घर आहे मरकज़ हमेशह केरु पीअंदो आहे, बुरो पीअंदो आहे, मानी खाईंदो आहे, भलो पीअंदो आहे, खाराए छॾींदा आहियूं। असीं जागीरदार आहियूं, पाण जैसलमेर जा चङा मुड़ुस आहियूं,
हा जैसलमेर सजायूं असीं हिकलायूं हीअ असां मुंहिंजे ॾाॾे जो तड़ो हो हीअ जागीर आहे असांजी असीं की चोर धाड़ियल तयूं कनि पर ॿ राती रखियाऊं हुते ॿी राति हिन खां खड़ते कुझु कोन कयो वरी छिकियाऊं अब हाणे हलो जैसलमेर अदा हुते उठण जे अॻु मुंहिंजे उहो उठंदे चढ़ दंड जे वीचारे खे मूंखे खट ते चढ़नि त हालत पेरनि जी ई पेर सुजी थी आहे जैसलमेर हाणे जैसलमेर सीटी थाणे में रखियाऊं सीटी थाणे में रखियाऊं पोइ तरह तरह जा ऑफिसर वॾा वॾा एसपी जोधपुर हिंदुस्तान पाकिस्तान त थी वियो हो हाणे हुकूमत कांग्रेस जी पई हले वॾा वॾा ऑफिसर अचनि वॾा वॾा लीडर अचनि अचो ॾिसनि त बेटा जिते 8-9 खून थिया आहिनि उन माण्हू फलाणो झलिजी आयो आहे त उनखे ॾिसूं उन खां पुछूं टेबो माण्हू चए इंटरव्यू जा छोकिरा अदीब बि अख़बारूं वारा बि घणे अचनि था अची ॾिसण ॿुधाए हिनखे ॾिसूं फोटू कढूं अख़बार त मूंखे 8-10 ॾींहं थी विया मुंहिंजो बदन जेको चवां त बसि बाहि पियो थिए मूंखे खाए पियो जूं अची पियूं दवा उथियूं पियूं ॾाढी मूंखे कान्हे ॾाढी कान्हे सफ़ा जेका ईअं करे ॾाढी वार बि कोन मुछूं जी मामूली मामूली सावल हाणे एसपी जैसलमेर अची वियो हुन चयो बाबा हिन खां सची न कराईंदो तेसिताणी न छॾिबो अदा रिमांडर वठो हाणे वरी अदा जज जे पेश कयऊं जज ॾिठो जज तारीख़ ॾींदुसि पहिरियों तारीख़ ते अचा शनाख़त कराए तंहिंखां पोइ आंखिया ॾींदुसि भले तेसिताईं 4 ॾींहं रखो शायदि घुरायो हिन शनाख़त करायूं त हीउ हो या न पोइ आंखिया रिमांडर ॾेई छॾींसि अदा चौथे ॾींहुं वरी घुरायऊं मूंखे थाणे में रखूं चयो 4 ॾींहं चौथे ॾींहुं वरी तंहिंजे हिसाब कुट मार कंदा रहिया त बाबे सची करे कीअं जेके थींदियूं आहिनि पुलिस वारियूं चालू इहे सभु और हलिया पर हिन मां ख़र्च ॿिनी खे मिलियो कुझु कोन को आख़िरकार चौथे ॾींहुं घुरायूं ठोकर छॾिया वेठा त अहिड़ो चवंदो हीउ आहे फलाणो हीअ असां ॾिठो ई गोलियूं हलाया आहिनि फलाणो हलाया हा शायदि हुन शनाख़त कराई 10-15 माण्हू बीहारे हुन में मुंहिंजे मां साईं हीअ गॾु हीअ लिखी अदा 10 ॾींहंनि जो रिमांडर अदा 10 ॾींहंनि में पोइ जेका मुंहिंजी हालत थी सा मूंखे ख़बर आहे कुटण में कीअं न घटाया हीअ ॾिसो मथे निशान आहे मैं तो वेठल आहे न हेॾे हीअं देवारी सां मथो वणा त पथर आहे सिर कान्हे पथर दिमाग़ जी हॾी जेका हॾी दिमाग़ जी मुड़े थी त सही पोइ हालत उनजी दिमाग़ जी कहिड़ी थींदी सही पर आख़िरकार पेशाब बंदि थी वरी जूं अची खयो जूं भरिजी वियुसि हाणे महीनो अची थियो डपु ॾींदा पर मक़सदु हीअ त पेशाब बंदि थियो हिन डॉक्टर खे घुरायो डॉक्टर अची दिमाग़ ॾिठी ईअं मुड़ी वई आहे अंदरि भॻी त कान्हे पुटु भॼे हा त वरी वञा भॻी कान्हे मुड़ी वई धपु आहे न मुड़ी किसा खप अवां जी था मर्ज़ी डॉक्टर माण्हू भलो भई इसकी क्या उम्र है चवंदो उमिरि जी डॉक्टर करे उमिरि घणी आहे हुन उमिरि की मुंहिंजी 16 साल हा मूंखे फ़ाइदो जेको मिलियो सो उमिरि जो मिलियो हक़ीक़त करे न त घटि उमिरि कई हा कोई वधीक हा उमिरि मुंहिंजी उन महिल आउं फाई आहे त 20-19 साल न त 18 साल त पकी उमिरि त 18 साल में जवान थींदो आहे 16 साल में जवान थींदा आहिनि अदा हाणे उहो ॾींहुं अचो जज तारीख़ ॾींहुं पेश कनि उहो डॉक्टर सर्टिफिकेट बि ठाहे ॾिनो चवंदी जज जे पेश कनि त वरी जज रिमांडर न ॾिजे ॾिनाई त हिनजी करे हिंदू जज हुजे हिंदू जो मुस्लमान त चढ़ियो वेठो हुजे त हिंदू मुस्लमान वारा जहिड़ा बि हलिया पिया न छुटी जिंद कयूं जेल वाले कहिड़े जेल में जेल जैसलमेर जेल में 5-6 ॾींहं त मूंखां कमु कोन ॾिना 5-6 ॾींहं चकी ॾिना अदा चकी पीती रोज़ डेली 18 सेर चणनि जा ॾींहं 18 सेर चणनि जा त ही पी तयारु कर रोज़ अटो या दाल अटो हा ही चणा पीसंदा आहिनि 2 दफ़ा हिकिड़ो दफ़ो पुलाव पी वरी चणा पी अच्छा अदा त सुबुह खां वठी हथ लही विया कॾहिं जंड हलायो कोन अहिड़ो कमु कोन कयो छोकी माहिर हर कंहिं कम जो माहिरियत आहे माहिर थी वेंदो आहे त पोइ 18 किलो सवेरे पी छॾियो सवेर बसि 8-9-10 खां अॻे पी छॾींदो पहिरीं करे ॾारो
पोइ विझी सनू पीअंदा हुआसीं चकियूं हूंदियूं हुयूं बीह पहिरीं वञी हुयूं वॾियूं ॻरियूं हा वॾी वॾी चकियूं बीह वेठे न बीह जॾहिं बुक हाणे मां अदा 12 महीना हुआ मूं चकी जैसलमेर जेल जॾहिं सुनाए ते वेंदा हलंदे 18 महीने मूंखे केस मारंदे त जज कमेंट करे ॾिनो शीशनि खे केस हलियो शायदि आया शायदि ठोक शादियूं ॾिनियूं मुड़िया कनि हुयूं सफ़ा कूड़ियूं पर कूड़ियूं शादियूं अहिड़ियूं फिटाए न जहिड़ियूं पुलिस जे घर चई हीअं ऐं शादी जा जेको हिकिड़ो ॻाल्हाए सो ॿियो उहे ॻाल्हाई हिकिड़े छोकिरे शादी कान्हे नी ॿिया मुड़िया कनि 10 शादी 11-12 शादी हा ऐं हिकिड़े शादी कान्हे जज शीशनि जज मुतासिर रखनि मुस्लमान तासिर रखण वारो रहंदो हो मुड़ियो कोन को उन जी शादी मनी विया आख़िरकार वकील मूं कयो मुंहिंजो वकील हो बाबूलाल ब्राह्मण हिकिड़ो उहो वकील हो न उहो वकील तव्हां कंहिं कयो तव्हां त मिसाल तौरु सॼा ज़रूरु हाणे पुठियां वारसनि में बि त सुजागी थी वई न अच्छा उन्हनि कयो उन्हनि खे उते दर्श असांजा नानाणा रहनि था उन्हनि वकील कयो नालो छा हुनजो कंहिंजो उन वकील जो वकील बाबूलाल ब्राह्मण बाबूलाल ब्राह्मण हा सुठो वकील हो MLA बि हो उहो हाई कोर्ट जो वकील हो पर शीशनि जी वकालत कंदो हो पोइ साईं हलियो केस मूंखे 18 महीने सज़ा ॾिनई फांसी थी 18 महीने खां पोइ 18 महीना माना उहो हलियो केस हलियो 18 महीने खां पोइ सज़ा फांसी जी हा हाणे इब्राहिम खे सज़ा लॻी फांसीअ जी हितां रवानो थियो जोधपुर सेंट्रल ते जोधपुर सेंटर में अदा फांसी घाट में वञी रखियाऊं पोइ जे सूर फांसी घाट जा त फांसी घाट में छा हो भई को कोठी हूंदी हुई बंदि फांसी घाट हीअं हूंदो हुन बराबरि हीअं फांसी चाढ़ींदा त हुतां कढी त वरी फांसी तक तेतिरे लटका अच्छा नंढियूं कोठियूं हूंदियूं तंग हा नंढियूं कोठियूं हूंदियूं हुयूं हा कोठी नंढी हिकिड़ो माण्हू रहंदो हो कमरा 2 हूंदा हुआ हिकिड़ो अॻवाड़ो पियो हीअं अंदरि त उहो अंदरि 2 ताड़ा लॻंदा हुआसीं त अंदरि कोठीअ में कैदी रहंदो हो वेही वग़ैरह ॾींहं जो वरी हिकिड़ो ताड़ो लॻंदो हुओ बरंडे वारो हीअ कोन लॻंदो हिन मुंहिंजी जंग बाथरूम ॿिया टॉयलेट अंदरि हूंदो आहे अदा हलियो केस में हलंदे उते सुम्हण लाइ हंधि बिस्तरो गवर्नमेंट कंबल मानी जाम जेका जेल जी मानी थींदी आहे 3 चणा कणिक ऐं मकई अच्छा इन 3 अनाज गॾे मानी ॾींदा उनजी दाल जो दॿो आहे हिकिड़े ते वरी शाम जो भाॼी ईंदी साई भाॼी कढ़ी पाणी जेके भाॼियूं थींदियूं आहिनि उन में जा पर हाणे जेल जो खाधो भलो हुजे त सभु जेल में वञनि ॿाहिरि रहे केरु कोन सभु चए त मिले हीअ सुठो खाधो थो मिले सुठी इज़त थी मिले उते ई रहूं उते ई रहूं ॿाहिरि वञूं छा जे लाइ जेल जो खाधो जेको थींदो आहे उहो के वीचारा ड्रापंदा केरु पियो जेके सॻा माण्हू हूंदा जवान आहिनि उहे 3 मानी मां लोलनि मां फुल्कनि मां छा थो थिए केरु ड्रापंदा पर आउं हल्को आउं ड्रापी वेंदो मुंहिंजो माण्हू वरी ईमान में आहे ड्रापी वेंदो हुउसि ऐं जेके फांसी घाट में रहंदा उनखे वरी डॉक्टर जी सहूलियत हूंदी खीर पी ॾींदो कॾहिं चवंदो हाणे हिनजी हले केतिरा ॾींहं ज़िंदगी हिनखे खाधो वारो कंहिंखे फ्रूट लिखी ॾींदो कंहिंखे गोश्त त कोन खाराईंदा पर खीर लिखी ॾींदो त हीअ खीर खाए सम्झ त फ्रूट व्रूट हिनखे ॾियो हाणे हले हिनजी ज़िंदगी केतिरा ॾींहं आहे खीर ऐं फ्रूट मिलंदो हा कॾहिं हफ़्ते में 2 दफ़ा 3 दफ़ा उहो डॉक्टर जी तरफ़ां पर डॉक्टर लिखंदो गवर्नमेंट जी शइ हूंदी ॾींदा गवर्नमेंट जी तरफ़ां हर हिकु अमल आहे कोन हूंदो न थिया आख़िरकार सन 1 नवंबर जो मूंखे फांसी सज़ा लॻी 1900 साल कहिड़ो 1951 1 नवंबर ते तुंहिंजी फांसी माना तारीख़ मुक़ररु थी त सज़ा ॾिनी हाणे रहियसि फांसी घाट में उते मूं सन 1951 सज़ा 51 आख़िरी में लॻी हुई हाणे 52 थो अचे 52 जे महीने 2 महीने मूं अख़बार थो पीसे जी गादी क़ाइमु थी ऐं हीअ जमायत आई आहे हीअं फराउण थो पीसे जी अच्छा जेल में अख़बारूं ईंदियूं हुयूं हा जेल में अख़बार ॾींदा रोज़ टाइम्स हिंदी हिंदी हा उहा मिलंदी हुई
सरकारी अख़बार गवर्नमेंट जी अख़बार हूंदी जंहिं लाइ ॿारनि 1300 फंड मुस्तनद हूंदी। अच्छा, पोइ हिंदी तव्हां पढ़ी वेंदा हुआ? हा हिंदी पढ़ी वेंदा, उते असांजी पढ़ाई बि थींदी जेल में? जेल में, ॻाल्हि ॿुधायां जेल में, पर एतिरा पढ़ियल होशियार त केन पर न हिंदी पढ़ी वेंदा, इहो लिखी वेंदा, हाणे त लिखी पिया में कोन सघंदुसि, छो त उहा ॻाल्हि ज़हन तां लही वेंदो आहे, न पढ़ी अञा बि वेंदुसि पंहिंजे थ्रो पढ़ी पेंसि लिखी पेंसि, पर मास्टर पंहिंजो उहो सबक़ु बि ॾींदो, ईअं न त न हिंदीअ जो मास्टर ईंदो सबक़ु ॾींदो पढ़ंदा। ख़ैर किसा ख़तमु सन 1907 महीने 17 तारीख़ मुंहिंजो केटरल में हाई कोर्ट में वकील उहो ई साॻी उन वकील वरी संदो ॿियो माइटो मार्फत सां संजय मार्फत सां वरी वकील ॿियो बि कयईं, वकील कयो, पैसा त थिया वारसन इलाइक़े उते हिकिड़ा राजड़ वेठो आहे असांजो कुमारदीन नालो आहे उन मुल्क में जे हाशिम ॾिना उन वीचारे ॾिना, ॿियो थेबो हूंदो ख़ैर मोहम्मद नालो उहो बि ढगण जो वापारी हो, उहो अबे जो वञी जो असांजो माइटराणो वास्ते वारो हो, हू त ज़ात वारो हो पर हू मां वास्ते वारो हो अथई थेबो तंहिं ॿियो जेको वकील कयो उन जा उन पैसा ॾिना। ऐं कुझु घर वारनि में घर जी हालत शिकस्त थी वई हुई, माल धंधा सभु काइजी विया। ऐं सन 1952 में मुंहिंजी वालदा खे शहीद कयूं पुठियां अची उन छोकिरनि, हा ऐं सन उन जे प्लांट में, ऐं हा ॿ, हिकिड़ो मुंहिंजो मामू बि वालदा में। अच्छा, ऐं माल खणी विया काशे माल घर में का अॻे पुलिस खणी वई, जेको रहंदो चो पियो माल उहो खणी विया, का शइ घर में कान छॾियऊं। हिकिड़ो छोकिरो मुंहिंजो भाउ वञी रहियो आदरणो हुई सुवासन जे वाले हुयूं, मुंहिंजे घर में का शइ कान बची, जेका बची सा मदद वरी उन माण्हुनि जेके गनाह तो वेठा हिकिड़ा दर्शन ॾिया थे टे सम्झ त हुन राजड़ उन माण्हुनि मदद की त उहे वकील हा जेल में जेका कीसा उन्हनि अदा पोइ साल थी सन 1907 तारीख़ 7 महीने में मूंखे सज़ा माफ़ थी। 7 तारीख़ 7 महीने साल 1952 में सज़ा माफ़ थी, सज़ा मौत जी सज़ा माफ़ थी, मौत जी सज़ा माफ़ मौत सज़ा माफ़ थी 20 साल आज मन कारावास, पर कारावास कारे पाणी खे तो कारो पाणी बंदि थी वियो पर रखंदा हाणे कारे पाणी वारनि खे माना उहा जेका उमिरि जी जेका फांसी जी सज़ा हुई उमिरि कैद में माना तब्दील थी? हा उमिरि कैद में तब्दील थी, उमिरि कैद में तब्दील। अच्छा, फांसी माफ़ थी उमिरि कैद में तब्दील। अदा पोइ इहो जेल सेंट्रल जेल इहो इब्राहिम सेंट्रल जेल कहिड़ो? जोधपुर में 6 साल रहियुसि। अदा हाणे कैद न हारियूं हरामतूं आई हे पे असांजे नज़र मां गुज़रे पे कैदी हीअं था कनि त हुनखे फ़ाइदो थो मिले, हीअं था कनि हुनखे नथो मिले, पोइ इहे केस पर हुन में शरारती करे मूंखे वरी ट्रांसफर कयूं जयपुर। अच्छा, उहो कहिड़ियूं शरारतूं तव्हां कंदा? असांखे मानी हिकिड़े आनंद जी मिले, खाधो कुझु मोचारो मिले, असीं मरूं था, असांखे हीअ हालत असांजी थिए थी, हीअं थिए थो। जेके कानून जे लिहाज़ लॉ जेको सेंटर जो थींदो आहे उन लॉ सां असांखे सहूलियत नथी मिले, जेको लॉ आहे उन सां मिले, इन शरारतूं में अदा चङा मुड़ुस थी वियासीं कैदियुनि सां, मुंहिंजो माण्हू कुल चङा मुड़ुस थी वियासीं। अदा असांखे हीअ सहूलियत नथी मिले, हीअं करे शरारतूं बुख हड़तालूं कयूंसीं, कीअं कयूंसीं। पर किसा ख़तमु हिकिड़ी बुख हड़ताल मूं की सन 1955 में 19 ॾींहं यकी उहो छा त मज़हबी झड़ो थियो, मज़हबी झड़ो जेल में छाजे करे त शाम जो वक़्तु हो जेल राजो तलाशी वठणु त मूं हीअं क़ुर मथे थंबो उन्हनि किॾी लॻल हूंदी उन किॾीअ में टंगियो पियो मुंहिंजो क़ुर हुन लाहे हेठि तलाशी वरिती क़ुर जी, उन ते असांजो झड़ो थी वियो। जेलर थियो मुंहिंजो क़ुर जाम तरह तूं हिंदू ऐं काफ़रनि तो हथनि कोन लहणु ॾींसि, का हथियार जा का नशे जहिड़ी शइ जा तर्स जा भंग जा त उते लिकाए कैदी रखंदा आहिनि पीअंदा आहिनि त हे गैर कानूनी आहिनि त कानून जे लॉ खां ख़िलाफ़ु का शइ किताबनि जेके आहिनि बेईमान हुए इहे कंदा आहिनि उन ते थी असांजो झड़ो थियो। बसि पोइ उन महिल मुंहिंजो मित्र खणाया कोठीअ में क़ुर बाऊं गॾु खणी पोइ मूंखे हड़ताल
बुख हड़ताल मूं तव्हां कोन खईंसि जेसिताणी असांजे पुराणे मज़हब जी ॻाल्हि आहे उन वक़्त में जेल सुपरडंट जे हिकिड़ो फारसी अच्छा हिंदू कोन फारसी हो पर मुस्लमान जी तरफ़दारी ज़रूरु घणी वठंदो मूं मानी न खाधी हर त मुंहिंजो हाणे ज़िंदगी मौत हिकु जहिड़ो आहे पर मुंहिंजो रुॻो मुंहिंजी मज़हब न बल्कि जेके जंहिं बि मज़हब जी किताब आहे उनखे केरु हथु न लाहे हर कंहिंखे मज़हब पंहिंजो प्यारो आहे सही हर कंहिंखे पंहिंजो मज़हब भलो लॻे थो न ईसाई जेके न फारसी जेके न हिंदू जेके न आर्य समाज जे कंहिंजे बि किताब मज़हबी किताब खे कोई तलाशी न वठंदो ऐसे नहीं होगा हम तो तलाशी देंगे पर मुंहिंजो मुतालिबो इहो हिकिड़ो ॿियो हाणे मूं मुतालिबो मुंहिंजो ॿिया मुतालिबा कंदुसि त कामयाबु कोन वेंदुसि मुतालिबो अहिड़ो ई खणो जंहिं मंझि कामयाबु बने तंहिं मंझि मुंहिंजो सिखनि साथ सुठो ॾिनो अच्छा सिख क़ौम हा उन सुठो साथ ॾिनो जेको चइजेसि सिखनि इहो चैलेंज बि सिख बि घणा हुआ उन मुल्क में उन इहो चैलेंज कयो त बाबा ॻाल्हि ॿुधो जेसीं ताणी हिन जो मुतालिबो न मञींदव त असीं बि सुभाणे हिन सां शामिलु थींदासीं हाणे जे ईअं थो थिए त पूरो सेंट्रल जेल में कनि था 50 200 300 त सिख आहिनि हाणे तुंहिंजा उनजा यार दोस्त बि हूंदा पर ॿियनि हिंदुअनि बि ऐलान इहो ई कयो त बाबा हिन जो मुतालिबो न मञींदो त असांजी सुभाणे असीं स्ट्राइक कंदासीं हिन सां गॾु रहंदासीं हाणे साईं ऑफिसरनि जा अची साहस वठंदा स्ट्राइक मामूली त मामूली ॻाल्हि कान आहे हुकूमत जे लाइ त वॾी हिकिड़ो चैलेंज आहे न त इन चैलेंज खे मुंहुं ॾियणु को मामूली त ॻाल्हि कोन्हे आख़िरकार इहो असांजो मुतालिबो मंज़ूरु थियो पर हर कंहिं उते किनी कान हणणु ॾींदा धंधे में जेके समाज सेंटर जा अंदरि थींदा आहिनि कॾहिं कोई किताब जी आंदी खे टंगंदा उहो हणणु कोन ईंदा हाणे जेल सुपरडेंट इहो मुतालिबो मंज़ूरु थियो बाबा हिन में पथर जूं किलियूं आंखे ठाहे हणी ॾींदासूं मज़हबी किताब जी को बि ऑफिसर या केरु बि सिपाही या को बि न तलाशी वठंदो न का हरकत कंदो थी त सभिनी क़ैदियुनि जो जेके गैर मज़हब जा ॿिया मज़हब वारनि सभिनी में मुंहिंजो वकार सुठो थियो माना हाणे तूं जहिड़ो जेल जो लीडर थी वियो हा जेल जो लीडर थी अच्छा पर हाणे हिकिड़ो हुरन जो नालो मुंहिंजो हुरन में नालो बि त मशहूरु न तो हर एक से वार्ड बना भाई जो हुर जो है वो हुर ही है और कौन कोई बेकार है सब इतने साल हुए सेंट्रल को जेल को क्या बनाए सभी की तलाशी होती थी क्या थी अब एक हुर का बच्चा था जिसने ये जेल में सलूत करा दी है अब को मजहब की किताब को हाथ लगाए जेल सुप्रीडेंट को इख्तियारात नहीं है ये सिर्फ हुरों का ही मेहरबानी है जो है एक ही हुर था जिसने ये काम करके बताया अरे हाँ लीडर थी सब नज़र में तो ये मिर्ज़ा वो जमल बिगड़ियो था मल शायद जेल पूरे सेंटर में स्ट्राइक में कराए छॾे आख़िरकार मूंखे उतां ट्रांसपोर्ट कयो सन 1956 जोधपुर जेल में कढियनि जोधपुर जेल में कढियनि सिधो जयपुर राजधानी राजस्थान की राजधानी हुआ है गवर्नर ऑफ द अदा जयपुर में वियुसि त वेंदे शर्त उन लिखियो पुठियां अहिड़ो त हीअ अहिड़ो हरामी माण्हू ठहिणो कोन सां वॾो होशियारु आहे पढ़ लिखंदा ऐं कुझु कोन हुउसि पर हुनजो वॾो कानूनदान आहे फलाणो आहे ॾिन त अदा हुते कंहिं देरि सां रखियाऊं कोन मूंखे सिधो वरी कारकोट अदा हाणे रहो कारकोट में हिते कारकोट एॾी गंदी थियल जो 10 ॾींहं ॿाहिरि तॾहिं वञी साफ़ थी अदा हाणे 9 माण्हू वियल न सम्झ त हिन हितली चाल चलण करे जेल जी छा आहे छा न आहे कंहिं सां मिलूं झुलूं तॾहिं ख़बर पए को सिपाही ॼा ॿियो त को ॾसींदो कोन हुते अधु माण्हू अन्न जो चकी वरी शुरू थी अन्न इहो ई चणनि जो चणा कणिक पर हिन ॾिनी असांखे पीवर कणिक चणा बणा ॿ दफ़ा पियूं इहो कोन महीने खां पोइ इहा मुश्किल दर्जे जो कमु आउं जोधपुर में सिखी वियो हुउसि हा दर्जे जेल में
पोइ दर्जे जी मिशन हणण जो कारीगर होसि त उते हिकिड़ो जेलर पियो तव्हां बदिली थी वियो उहो बि उते हो हुनजो हीउ दर्जे जो वॾो कारीगर आहे फलाणे टेलर जे हवाले करे छॾियो टेलर मास्टर रहे थो वॾो ॿाहिरियों वेंदो कैदियुनि कमु सेखारींदो उनजे हवाले करे छॾियो हाणे उहा मशीन आयूं त ॿिया कैदी जेके नंढी उमिरि जा उनखे असां खया सम्झ त कपिड़े सिलाईअ जे लाइ कंहिंखे सेखारियूं कंहिंखे सघूं पाण पोइ प्लान मशीनरी जो कमु घणो अथनि सिखी फिटिंग करे वेंदो हुउसि ठाहे वेंदो हुउसि त फिटिंग पर हुन मथे पर असांजी ज़िंदगी 6 साल उते मूं कटिया पर ॾाढा आराम सां इज़त सां मुंहिंजो कैद जी इज़त कहिड़ी हूंदी अच्छा भला जेल में जेको ही कमु थींदो हो मिसाल इहो मज़दूरी मशीनूं कपिड़ो सिबण या टोपी हणण त इन जो भला को कैदी खे हो को पैसो बि ॾींदा न न न न कैदी खे पैसो छा ॾे कैदी खे खाधो पीतो कपिड़ा जेल वारा अच्छा ॿियो कुझु बि न खाधो पीतो जेको जेल जो आहे सभु आम कैदीअ लाइ उहो खाधो पीतो ॾिसल बाक़ी वाह वाह जेल सुप्रिटेंडेंट आयो कपिड़ो ॾिठाई सिफारिश कई जे मैनेजर साहिबु या जेलर साहिबु साईं हीउ वॾो होशियारु आहे कम में न ॼाणंदड़ आहे माण्हू शरीफ़ आहे त पोइ चवंदो त 5 ॾींहं तोखे सज़ा में रिआयत 5 ॾींहं सज़ा में रिआयत आहे हा सज़ा में रिआयत आहे अच्छा यानी उहे ॾींहं 5 तोखे वरी सज़ा में घटिया या 10 ॾींहं घटिया या महीनो घटियो त को कमीशन वॾो वेंदो हो नेक चाल चढ़ण हूंदा त उनजे रिकॉर्ड पोइ जेल कमिशनर हूंदो उनखे त 2 महीना रिआयत करण जो हुकुम हूंदो हो न जेल सुप्रिटेंडेंट खे सिर्फ़ु 1 महीने जी रिआयत करण जो इख़्तियारात आहे नेठा सरकार उतां सन 1961 में उन्हनि मूंखे वरी बदिली कयूं बीकानेर हाणे बसि बीकानेर त हुते अॻे ऑफिसर मुंहिंजा कुझु वाक़ुफ़ थिए थो कैदी थी वियुसि हाणे त 12-13 साल में जेल में थी विया त ऑफिसरनि जी त बदिली थींदियूं रहंदियूं आहिनि न ऑफिसर जेल सुप्रिटेंडेंट डिप्टी सुप्रिटेंडेंट हो सुप्रिटेंडेंट थी बीकानेर वियो उहो मूंखे चङी तरह सुञाणंदो उहो हरामी मुंहुं त सड़ंदो उन मूंखे रखियो कोठीअ में कारकोट उते सूट ॾींदा ॾेई जा ठाहियो सम्झायो सूट बि ठेके सां सुट जा ढेरा ठाहियो हा ढेरा ठाहियो बेड़ियूं हूंदियूं आहिनि में ढेरा ठाहियो अदा हेतिरियूं बेड़ियूं ॾिनियूं हिनखे ॾींहं जो बि ठाहियूं आवाज़ ॾींदा 2 महीना उते कारकोट 2 महीना कारकोठड़ी में 2 महीने वरी कढी वरी उन सुप्रिटेंडेंट खे ख़बर हुई दर्जे जो कमु उते निशानी हूंदियूं 3-4 वाधारे केनो अदा हिन 1.5 साल आउं बीकानेर में बि रहियुसि 1.5 साल खां बाद में हिकिड़ो आउं ऐं 4-5 सिख ॿिया गॾु कया 4-5 सिख उन सभिनी खे कारकोठियूं बंदि कयूं कारकोठियूं बंदि करे अजीजा विधाऊं मार उते जेल में अजीजा जेल सुप्रिटेंडेंट विधी मार त हिकिड़ो सिख वीचारो मरी पियो अच्छा उहो मोह जेल बिगड़ियो त कैदियुनि खाधो छॾियो अची नारा आयाऊं बारिकूं करे छॾियाऊं बंदि हाणे बारिक कंहिंखे ऑफिसर खे अचणु न ॾींहुं न ॿियो ॾींहुं न हड़ताल थी त अहिड़ी हड़ताल थी जो बसि हाणे उते हिकिड़ी मक़सदु त उतली हिकिड़ी यकराई आहे वॾी सुठी आहे हिंदुस्तान जी हमदर्दी सुठी आहे हिते कान्हे उते आहे त हिकिड़ी पार्टी ही जेका उन वक़्तु हुकूमत कांग्रेस पार्टी जी ही त हिकिड़ी पार्टी उहा उथी पई अच्छा सियासी पार्टी हा कैदियुनि जी हिमायत में हा कैदियुनि जी हिमायत में साईं राति लोड स्पीकर असीं कारकोटीअ में लोड स्पीकर ते अची चयो उन लीडर तपाए खयो मुल्क त बसि बाक़ी रहियो की न हेॾा जेल आहे जी पर वज़ीर आला मोहनलाल सुखाड़ी वज़ीर आला हुजे गवर्नर साहब पर वज़ीर आज़म उन वक़्तु में लाल बहादुर शास्त्री न थियो हुजे लाल बहादुर शास्त्री तक इहे ख़बरूं पहुची वियूं हिकदमि इंक्वायरी अची वई कैदियुनि बि अदा 3 ॾींहं सिलसिलो हलियो 3 ॾींहं जेल आहे जीअं ॿिया 3 सभु अची गॾु थिया
अदा कैदियुनि जो जेल सुप्रीडेंट जे ख़िलाफ़ु कैदी जे क़तल जो केस दाख़िल थियो। कैदीअ खे मारियऊं, उन जा चश्मा जो शायदि आउं बि हुउसि, मूंखे बि लिखायऊं, ॿिया बि जेके उन जा हुआ उहे बि लिखाया। अदा असीं हाणे 12 मुड़ुस शायदि जेल आयो, सम्झो त जज आयो अची असां बयान वठाई जेल खां अंदरि बंदी करम बंदि करे हलियो वियो। जेल सुप्रीडेंट बि मोतल, जेलर बि मोतल, जेल सुप्रीडेंट हुते ॿियो आयो उहो मुंहिंजो वाक़ुफ़ो त जो जयपुर मां मूंखे बदिली कयईं तॾहिं उन हथ सां की उन जो हाणे हिते हिन खे हितां बि कढो, हितां बि कढो। 14 महीना ऐं घणो 1.5 साल हुते बीकानेर में रहियुसि। अदा हाणे हिन मुंहिंजी बदिली की अजमेर शरीफ़। अच्छा, अदा बदिली कयऊं हुते अजमेर शरीफ़ में त हुते गंगाराम हिकिड़ो जेल सुप्रीडेंट हो पहिरियों डिप्टी, जॾहिं मूं हड़ताल कई हुई किताबनि वारी ऐं मज़हबी त तॾहिं उहो उते हो, जंहिं जे मुताबिक़ मुंहिंजा मञा हुआ उहो जेल सुप्रीडेंट हुजे। जेल सुप्रीडेंट मुंहिंजी ॾाढी ख़ुशामद कई, जंहिं माण्हू ज़्यादा ख़ुशि ख़राबी कयूं कीअं हो, क्या हाल है, क्या आप है, भाई ये सेंटर ये जेल आपका है, मैं आपका हूँ, आप मेरे हैं, जो मुतालबा कहोगे वो मैं मानूंगा, मुझे बात करना, किसी ऑफिसर से बात करने की कोई ज़रूरत नहीं। जब दिलदारी जेकी उहे दिला पर हाणे दिलि मां त सम्झी वेठा आहिनि त कांकनि जा भाउ मुंहिंजा के न थी सघनि, के हंजनि जा भाउ थी सघनि, कांव हंज जो भाउ थी सघंदो कोन थी सघंदो। ऑफिसर जान पे ये दिलदारी में ॾे तो आदमी मारो को वरी हिते चोरे जहिड़ो न कराए या फलाणो कराए। साहब मैं तो आपका बचा आऊं जेल जो ईअं हुउसि लीडर वॾो जहिड़ो तूं पाण जेलर जहिड़ो सुप्रीडेंट जहिड़ो आऊं पाण ई आहियां। अच्छा, ॻाल्हि ॿुधण जीअं मुंहिंजी मर्ज़ी पए चेक जेके चवंदा करे त करे, पर सिपाहियुनि खे ॿियनि खे जर्मनी उन मना करे छॾी सुप्रीडेंट बाबा हिन खां ऐं शिकायत हिन जी हुजे मूं वटि कजा, हिन खे चोरजा न। हाणे तव्हांजी जेका इहा थी जेका बादशाही जेका जेल में, इन में भला तव्हां कैदियुनि जा साथी भला कैदियुनि खे के सहूलियतूं के सुख वठी ॾिना? अलाह असांजी जेका हालति हीअ जेतिरी पहुचाई ओतिरी जे लाइ हर कंहिंजे लाइ हाज़िर हुआसीं। अच्छा, ईअं न त न हीअ वॾेरशाही नार जो कोन्हे त असांखे मिले हुनखे न मिले, इहा ॻाल्हि त कान हूंदी न। उन असीं के मुंहिंजा साथी ॿिया बि अहिड़ा मूंझड़ा हा न 2-3, हिकिड़ो मोती सिंह सूबेदार हो जल्दी आयो जेल में जी, उहो बि हो, ॿियो माणकलाल वकील हो। इहे असीं 3 ॼणा माण्हू टा अंगेज़ हुआसीं जे हिकिड़े सेंटर में न थे रखी सघिया, उन खे बि असांखे गॾु कोन रखंदा हुआ। असीं हुआसीं पहिरीं जोधपुर जा, पर पोइ सभिनी खे के अजमेर के उॾेर के उदयपुर के बीकानेर पर अलॻि अलॻि उन जी सज़ाऊं थोरियूं हुयूं। वकील जी सज़ा हुई 7 साल। मोती सिंह वकील जो नालो छा हो? बलराम 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 वकील जो नालो बलराम हो, वॾो होशियारु माण्हू। उनखे हाली कंहिं कमनि में अची वियो हो। गवर्नमेंट त रिहाव कंहिंजो कोन रखंदी आहे न, वकील हुजे त को हुजे, जज हुजे त को हुजे, केरु सज़ा जे हक़दार आहे उनखे त सज़ा ला ते कानून अमल आहे न। हिते त कानून आहे, हिते त कानून आहे ई कोन कोई। अख़बार में को लेख थो ॾे त उन ते बक़ाइदे इंक्वायरी थी थिए त हीअ लेख ॾिनूं था, हीअ बेबुनियाद आहे, त अख़बार नुमाइंदा बि मूं जेल में ॾिठा। हा अख़बार नुमाइंदा ऐं उन प्रेस ते पाएबंदी त अहिड़ी ख़बर जे ॾिनी त तोखे हेतिरा साल 6 महीना सज़ा नुमाइंदनि खे मूं ॾिठी वञे। हाणे मुंहिंजा ॾींहं छुटण वारा, 2-2.5 साल पहिरियां अजमेर मां हाणे उहो केस खटे जो जेल सुप्रीडेंट जो कैदी वारो मारियो हो, उन में हू खटे विया। बाल थियो त उतां हू सुप्रीडेंट जी बदिली थी गंगाराम जी, उहो सुप्रीडेंट वरी थी वियो इन अजमेर शरीफ़ ते। अजमेर ते आयो त हुन ॾिसंदे मूंखे हुनजा दिलि सड़ी वई त इहे वरी हिते शरारत आऊं आयो या वरी न कराए विझे। हुन हिकदमि चयो त हीअ माण्हू मूंखे हिते न खपे, जेल जेके लिखाई केॾां ॿिए जेल ते मोकिल, हीअ मूंखे हिन अजमेर में न खपे।
जयपुर में अॼु वञे हिन जयपुर मोकिले ॾे अदा पोइ मोकिले ॾिनऊं जयपुर वरी वियुसि जयपुर ॿियो दफ़ो उते तमामु मूंखे आराम सां रहियासीं मुंहिंजो माण्हू असांजो कारोबार अहिड़ो हूंदो पोइ हिकिड़ी इहा फैक्ट्री त अॻे लॻियल हुई फैक्ट्री में माना तव्हां उते छा वरी कंदा उहा ई साॻी कमु वरी उहो सुपरवाइजरी मूंखे मिली वई कंहिं ॼण खे कमु सेखारिणो आहे कमु करिणो आहे प्लान मशीनरीअ जो इहे ठेका कंदा ॿिया टिया त साल खनि कमु कयूं उते उतां वरी बदिली कयूं हाणे मुंहिंजा छुटण जा पोइ साल खनि रहे जोधपुर में त जोधपुर में जेल में कारकोटे में ॾींहं जो वांदो वेठो हूंदो हुउसि न को कमु न को का शइ न आज़ादी आहे राति जो कारकोटे में रहां कैदियुनि खां अलॻि कैदियुनि खां सिर्फ़ु अलॻि करे छॾियईं 2-3 महीना रखियईं 2-3 महीने खां पोइ वरी मोकिलियईं लॉकअप अजमेर शरीफ़ जा हाणे कैदी सज़ा बि मुंहिंजी थोरी वञी रही ऐं हाणे वञे नागौर शरीफ़ लॉकअप आहे उन कैदी था रहनि उन मंझि रहे उते ड्यूटी नागौर शरीफ़ नागौर मूंखे मोकिलिया हुन उते वियुसि हुन रखियो मूंखे मुर्गो 18 ॾींहं जी हुन मूंखे रखियो मुर्गो 18 ॾींहं हा उते जेल सुप्रीडेंट कोन रहंदो जेल रहंदो जेल रखियो 18 ॾींहं वरी मोकिलियईं मूंखे वापसि जोधपुर वापसि आयुसि जोधपुर आयुसि हाणे मथां 45 जंग लॻी जा फटाफट धमाका था पइनि राति जो ऐलान सावधान सावधान पाण चवंदा होशियारु वरी सावधान त होशियारु थी उहो जहाज़ अचे त हुन लाउड स्पीकर ते ऐलान कनि इन रेडार कोन हो रेडार पोइ फिटिंग कयऊं उन वक़्तु रेडार कोन हो राति जो टांगे ते चढ़ी ऐलान कंदा त जहाज़ पियो अचे होशियारु अदा हाणे असीं कैदियुनि खे खुला करे छॾियऊं अंदरि त ख़ुदा न खाधा बम गुॾो बारी कते आयो त कैदी पूरा चट थी वेंदा ऐं बिजली घर सेंट्रल जेल हॉल त गॾो गॾु बिजली घर ते त हूअं बि बम हणनि हूअं ई पिया हणनि हयाऊं बम बिजली घर ते त बिजली घर ते लॻो ई कोन उहे इस्पताल जेल जो ऐं बिजली घर ते इस्पताल जेल जे ते किरियो त 3 कैदी हिकिड़ो जेल जो कंपाउंडर ऐं हिकिड़ो ड्यूटी वारो सिपाही 35 माण्हू त हलिया विया उहे त विया हलिया उन बम किरियो असां उहो बम आख़िरी किरियो असां उन ॾींहुं सुबुह जो ऐलान थी वियो लड़ाई बंदि जी लड़ाई बंदि जंग बंदि थी वई पर उके दुके घुसपैठियूं इहे धका थींदा रहिया घणो न जेल त इस्पताल भेड़ो थी वियो उहो फांसी घाट जेको उहो चहू थी वियो फांसी घाट हुनखे वेझो हाणे अॼु ॾींहुं राति जो हमिलो थिए त कोन ऑडर त जेल खोलियो कैदियुनि खे भॼायो हा इहे कैदियुनि जे मफ़ाद में हिकिड़ो बम पियो त सभु हिकिड़ा त मरी विया ॿिया भॼी वञनि भई जान त बचाई जे ॿीं राति ऐलान न थिए हा न त जेल ख़ाली थी वञे अला किसा ख़तमु त बंदि पोइ जेल कढी सन 1966 ते 1 नवंबर जो सज़ा मूंखे फांसी जी लॻी हुई 1951 में 1966 जे 1 नवंबर जो हा हाणे इन में दौरान जेको 100 साल तो तव्हां जेको जेल में रहिया त उन में तव्हांखे जेको माफ़ीनामा पे मिलिया कंहिं 5 ॾींहं पे छॾियो कंहिं 3 ॾींहं पे छॾियो इन करे मूंखे उहा घणी सज़ा घटि थी मुंहिंजी सज़ा थी घटि हाणे तूं हिसाबु लाइ वठि त सन 1951 में जे 1 नवंबर जो मूंखे सज़ा लॻी छुटो या सन 1966 जे सम्झ त 1 नवंबर जो हाणे तूं लॻाए वठि त हिन में सज़ा घणा साल हुई 20 साल 20 साल हा 66 त माना 4 साल 4 साल ईअं थी आहे एतिरी माफ़ी मिली 51 में सज़ा लॻी न त 18 महीना पहिरीं कटिया हुआ
अञा उहो त उहे अलॻि आहिनि, जी हा उहे अलॻि आहिनि, इहे सज़ा आहे। 51 खां 66 ताईं ऐं 18 महीना पुठियां हा टोटल वाला इहा वारा हाँ टोटल बना इहा। जेको 17 साल जेल कढी आहे। हा इन जेल जे दौरान मिसाल तौर तव्हां हुर तारीख़ जे हिसाब सां तव्हां उते विया, उते सियासी कैदी बि त हूंदा? अलाह जाम। कहिड़े सियासी कैदियुनि सां तव्हांजी मुलाक़ात थी? मुंहिंजे सभ खां वॾो वास्तो कम्युनिस्टनि सां, कम्युनिस्ट जेके कम्युनिस्ट सियासी जेके आहिनि उन्हनि सां हूंदी। उहा त हमेशह जंहिंजी पार्टी जी हुकूमत हूंदी आहे त उहा मुखालिफ़ पार्टी। हा त उन दौरान इन्हनि जेलनि में तव्हांजी सियासी कैदियुनि में हिकिड़ो त कम्युनिस्ट जेके हुआ, हा एॾे घणा तणा कम्युनिस्ट हा, कम्युनिस्ट घणा ईंदा? घणा ईंदा हा। अच्छा, हा उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ातूं हा थींदियूं? उन सां मुलाक़ातूं हूंदियूं, उन सां सम्झ वास्तो रखंदा हुआसीं। छाजो करे त हुनजो को कंहिंसां वास्तो कोन हूंदो हो, हू त चवंदा त मख़लूक सभु ख़ुदा जी मख़लूक, सही, सभ खे हिकु जहिड़ो रखणु जाइज़ आहे। त हुन जा इहे जाइज़ मसइला त हमेशह मफ़ाद मसइलो हर हिकु माण्हू ॻाल्हि ॻोल्हींदा आहिनि त तूं बि आऊं बि हर हिकु मफ़ाद जी ॻाल्हि ॻोल्हींदा आहिनि। इहे असांजे मफ़ाद में हूंदियूं हुयूं, असांजे मफ़ाद में ॻाल्हियूं हूंदियूं त हर कंहिंखे बराबरि रखणो या बराबरि करणो, त इहा असांजी मफ़ाद जी ॻाल्हि थी न। इन करे कैदी कम्युनिस्टनि सां प्यारु कंदा हूंदा? हा बिल्कुलु, छो त कम्युनिस्ट सभु खे जेके माण्हू हिकिड़ा कट्टर मज़हब जा थींदा आहिनि या कीअं कंदा आहिनि त उहे वरी उन खां नफ़रत कंदा हुआ। त असांजो मज़हब त वाइदो आहे, असांजो मज़हब वाइदो आहे, असांखे कंहिंसां नफ़रत करणी कान्हे, असांखे हर कंहिं सां सलूकत करणी आहे। त असांजे इहे ॻाल्हियूं मफ़ाद में हूंदियूं त असीं उन सां कुर्ब कंदा हुआसीं। त उन सां हिकिड़ो राम सिंह नालो हूंदो उनजो लीडर, राम सिंह भलो माण्हू हूंदो, आलीशान हूंदो। मानी खेंदा खेंदो हो, मानी टाइम थींदी हुनजे लाइ वरी सहूलियतूं वॾियूं हूंदियूं त मानी सुठी मानी मिलंदी। हिन खे जेको रवाज़ हुन मुल्क जो हूंदो हुनखे बी क्लास मिलंदा, असीं त सी क्लास जा ऐं बी क्लास मिलंदा त उनखे अर्थ मिलंदा, कपिड़ा बि धोअण वारा हूंदा, सभु कुझु हूंदो। ऐं मानी बि हुनजी बोर्ची खानो हूंदो त हुनजो अलॻि हूंदो। मानी थींदी त मूंखे सॾु कंदो त चइबो ओ इब्राहिम आओ हमारे साथ रोटी खाओ, त वञी असांखे पंहिंजो राशन गवर्नमेंट ॾींदी, उन मां खाईंदा हुआसीं। पर मक़सदु इहो त हू इन क़ौमियत खे उहो नथा ॾिसनि, कम्युनिस्ट जेके आहिनि सो क़ौमियत क़ौम अशरफ मख़लूक सभु ख़ुदा जी मख़लूक आहे। पोइ कंहिं कहिड़ो मज़हब रखियो आहे, कंहिं कहिड़ो मज़हब रखियो आहे, उहो उन जन पेशवान जेके अॻिला थी गुज़रिया आहिनि उन खे हराए पियो हले। पर हर हिकु इंसानु आहे। त असांजूं कचहरियूं थींदियूं, ऐं किताबनि में लाइब्रेरी त जोधपुर में पछाड़ीअ मंझि जॾहिं मूंखे जयपुर खां ट्रांसपोर्ट करणु त किताबनि जी लाइब्रेरी उन में मास्टर ईंदो त उन मास्टर लाइब्रेरी ते किताबनि जी हितां हूंदो हुओसीं। उन कम्युनिस्टनि खे बि किताबूं ॾींदो हुउसि मज़हब जूं। हज़रत पीर सिंह सूर्य बातिया जी हिकिड़ो मूंखे किताब मिली वियो हिते हिंदीअ में, उहो पढ़ियो हुउमि, सुठो किताबु हो, आलिशान जंहिं हज़रत पीर सिंह बातिया ते अंग्रेज़ ऑफिसर हो उन लिखियो हो। ऐं वरी उनजो नकुल कयो हिंदीअ में, उहो पढ़ंदो हुउसि। उन किताब ते मुंहिंजो शौक़ु बि हो छोटो किताबु 20-25 सुफ़नि ते मुश्तमिल हो, वाधारे सुफ़ा बि कनि हा। हज़रत पीर सिंह बातिया जी सूर्य बातिया जी जेके राति सज़ा थी मिले उन राति जो हुन हक़ीक़त लिखी आहे त अहिड़ी दिलि मूं कंहिं इंसान जी न ॾिठी, माना बहादुर अहिड़ी दिलि मूं कंहिं इंसान जी न ॾिठी जो सूर्य खे मुड़की गले लाइ खिली गले लाइ। हिकिड़ो अंग्रेज़ सां हज़रत पीर सिंह बातिया रांदि शतरंज कंदा हुआ राति जो, त अंग्रेज़ खे कॾहिं हुन रांदि न ॾिनी। हुन लिखियो आहे अदीब, उन राति जेके राति हज़रत पीर सिंह बादशाह खे सुबुह जो सूर्य था चाढ़ीनि ऐं राति चई अॼु आउं पीर सिंह सां रांदि खटी वेंदुसि। अॼु पीर सिंह खे कुझु ज़रूरु मौत जो ख़ौफ़ हूंदो, अॼु राति आउं रांदि खटी वेंदुसि। नेठि आख़िरकार हज़रत पीर सिंह रांदि कई, पीर सिंह रांदि न ॾिनी आहे। पाण फरमायो हाणे असुर वक़्तु थियो आहे, पाण फरमायो त साहिबु हाणे असांजो इबादत जो वक़्तु आहे, मथां ख़ुदा जो हुकुम मञिणो आहे, तव्हां पर मूंखे रांदि न ॾिनई। ऐं
हाल हक़ीक़त उहो आदिब लिखे थो त मूं इहा अखियुनि सां ॾिठी हज़रत पीर सिंह बादशाह खे न्याऊं थिए त कोठीअ मां कढियाऊं, जीप पाण खे विहारियाऊं, पाण ड्राइवर पाण कई आहे, ड्राइवरी पाण कई आहे, पाण मुर्की चढ़िया मथे, चई हेड़ी दिलि मूं कंहिं इंसान जी कान ॾिठी, दलेर इंसान मूं ॾिठा, फांसी चढ़ंदा ॾिठा, कीअं बि पर अहिड़ी दिलि मूं कंहिं इंसान अॼु में अॼु ताणी मूं दिलि न ॾिठी, त पोइ अहिड़ो बि दलेर। अच्छा से ॿियो कम्यूनिस्ट खां सवाइ ॿिया के माण्हू तव्हां उते ईंदा हुआ त पार्टियूं, उते पार्टी हिकिड़ी कान्हे, उते हज़ारूं पार्टियूं आहिनि, हिते पार्टियूं घटि आहिनि, ऐं मफ़ाद परस्त आहिनि, उते हिकिड़ा कॉन्ग्रेस पार्टियूं आहिनि, हिंदू परिषद पार्टी सॾिबी आहे, उहा कटर हिंदू पार्टी आहे जेको मुस्लमान खे नथी सहे, मुस्लमान खे बराबरि ॿिए मज़हब वारनि खे बि नथी सहे, ईसाई आहिनि या फारसी आहिनि या ॿिया आहिनि टिया आहिनि, त उहे मज़हब वारा असांखे न खपनि, शर्फ़ हिंदू परिषद पार्टी हुजे, कांग्रेस पार्टी आहे त आम पार्टी अवामी पार्टी आहे, मुस्लमान जे लाइ बराबरि आहे, ऐं ॿियूं पार्टियूं इन जो कुझु त ॾालनि जो आहे ई कोन्हे को, के मूंखे यादि आहिनि के न पिया आहिनि, पर हिंदू कम्यूनिस्ट पार्टी जेका आहे सा हर लाइ, न ईसाई जी तार आहे, न फारसी जी आहे, न हिंदू जी आहे, न भंगीअ जी आहे, न भील जी आहे, न सभु बराबरि। अच्छा हाणे तव्हां मतिलबु त जॾहिं गिरफ़्तार थिया तॾहिं तव्हां हिंदुस्तान जे माना इलाइक़े में गिरफ़्तार थिया, उते वेठा हुआ, पोइ वरी जॾहिं जेल मां आज़ादु थिया त वरी पाकिस्तान तव्हां कीअं आया, बॉर्डर तव्हां क्रॉस कीअं कयो? हा साईं, मूंखे शाम जो 5 बजे उतां रिहा कयूं जेल मां, शाम जो 5 बजे, हूअं क़ैदीअ खे करिणो आहे 9 बजे रिहा उतां जेल मां जाओ, अॻे ॾींहुं कपिड़ा ॾींदा आहिनि, धोओ कपिड़ा तड़ कयो, कपिड़ा पंहिंजा पायो, ऐं सुबुह जो अमां जी 9-10 खां पोइ आज़ादु। पोइ जेके एरिए जो हूंदो उनखे उतरो रेल जो टेके जेल सुपरडंट हो, उहो असीं ठहंदा केन हुआसीं, जेल सुपरडंट मर्ज़ी त हिनखे महीनो खनि अञा रखां, महीनो 2 महीना रखां बि, हाणे हुनजे लाइ कहिड़ो इरादो कीअं हो, ऐं मुंहिंजी उन ठकुरनि सां इन सां दुश्मन जो हिकिड़ो वॾो इहो वाक़ियो हो त हिन जा बि माण्हू मारिया आहिनि, असांजा माण्हू जे हीउ वियो छुल करे या मारे तंहिंखे हिनखे हिते ई ख़तमु कराइनि, त जेल सुपर जेलरनि सां उन सां उन जी साठ गांठ बि हुई त हीअ छुटे तरह असांखे ॼाण ॾिजा। पोइ शाम जो मूंखे 5 बजे रिहा कया, वरी मुंहिंजो दुबारे हिसाबु लाहियां त हिन जा केतिरा ॾींहं था थियनि, पर आख़िरकार ॾींहं इहो सही बि था। पोइ जेलर हिकिड़ो असिस्टेंट जेलर हो, वॾो जेलर त कोन हो, नंढो जेलर हो, वॾो जेलर ख़ैर शाम जे वक़्तु कढियऊं, ऐं उते हिकिड़ो राजड़ 2 आरीसर ॿाहिरि इलाइक़े जा वापारी आहे, गऊं काहे आया उते, बाईअ जो तलाउ करे छॾनि, उते गऊं सुवाऊं आहे विकिणंदा, हंधि खीर जे लाइ माण्हू वठंदा, त उहे गऊं जा वापारी आहे, कुदरत सां ॿाहिरि निकितो, सुबुह मूंखे मिली विया, सांझी निमाज़ मग़रिब ते पढ़ीसि, मसी थी वेझी उन में हू पाया निमाज़ पढ़णा पढ़ी उते थी विया, मुंहिंजी त ॾाढी हीअं छोटी आहे, ॾाढी त न वॾी हिते काॾी ॾाढी बोर हुई, अछो वछो कोन हो, न ॼाण 35 सालनि जी उमिरि में छुटो होसि, अला सो ॾिसी माण्हू ॾिसां पटको ॿधल, सलवार पातल, कमीस बि पातल, मुंहिंजा जर पुराणा कपिड़ा उहे मूंखे मिलिया, हीअ माण्हू हेॾी ॾाढी आहे की पटको जहिड़ो सिंधीअ जो हुजे, त हिकिड़े आड़ीसर मूंखां पुछियो, मुंहिंजो दिलि राजड़ जफ़रणी थियो हींअर जेल मां, अड़े त हू राजड़ मूंखे नाले सां सुञाणंदो, उहो राजड़ जेको हो त उहो नाले सां, अड़े तूं निराई में जाओ, अड़े यार अलाह, उन ख़ानदान में कंहिं 4 रुपया ना कंहिं 5 रुपया 2 रुपया मूंखे 20 मिली, 20 रुपया, हा 20-25 मिली विया, त मुंहिंजी चांदी थी वई, त 9 रुपये जी इज़त हूंदी आहे, अॼुकल्ह में पैसो कर पुछे ई कोन, पढ़ो अदा सुबुह थी राति जो आऊं वञी ते रहियुसि उन मस्जिद बरनागढ़, इस्माइल नाले हो त महाजर उन मुल्क जो माण्हू,
पाड़े ते मुहाजर था चऊं त मुहाजर कोन त चवंदा हाणे मुहाजर कोन हो उन लाइ राखो उनजो होटल हुई सुठी होटल हुई साली उन होटल ते मूं खाधो राति कई सालनि खां होटल से मिलियो अहिड़ो जहिड़ो फर्स्ट क्लास हथ खां बेहद हुन वीचारे पुछियो मूंखां सी त आप कहाँ के रहने वाले हो क्या मूं हक़ीक़त में जेल में छुटो हुई हुन पैसा होटल पैसा कोन वरिता न पैसा कोन भाई हमारे में खुदा होता मुसलमान हैं आपको मैं दूँ 9 बजे ईंदा 10 बजे 11 घंटो 12 बजे गाड़ी बाड़मेर जी छुटे न 1 बजे रेलगाड़ी त मूंखे हाणे जैसलमेर जी पचर छॾी जैसलमेर ॾे हुन मूंखे हक़ीक़त चयईं तुंहिंजी पुठी साइटीअ ते मतां को लॻी न वञणी पुठियां वरी न माइटनि सां मिलण तूं भॼन जी कजे सुबुह जो बसि सुबुह जो साॻी वेठो फटाफट पास ठाहे ॾिनई मूंखे चई हाणे जेल सुप्रीटेंडेंट खे सही कराई जेल सुप्रीटेंडेंट खे सही कराए असां सिपाही करे हिन रेलगाॾी जी पासपोर्ट ठाहे ॾिना त पोइ पैसो न वठनि आला आओ सुबुह जो हुन मूंखे पासपोर्ट ठाहे ॾिनी पासपोर्ट ठाहे टुकाए सिपाही जे हवाले कयूं गाॾीअ जी ऐं मुंहिंजी पासपोर्ट मूंखे न हीअ हीअं छुटो आहे हिनखे कोई विच में राह रोक न करे सघनि ॿारहें ताईं गाॾियुनि चढ़िया राति जो ये वक़्त पिया गुज़ारियूं वाह सही वाह मोज़िज़ सामीन ही हो हुरजदोजहद जो हिकिड़ो किरदारु जेको हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि में रहियो ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी जी सॼी वार्ता तव्हांजे अॻियां पेश कई ऐं चाचे इब्राहिम राजड़ जी उमिरि हिन वक़्तु तक़रीबन 90 साल जे लॻभॻि आहे ऐं हिन जी गुफ़्तगू मां इहा ख़बर पई त हुन जे हाफ़्ज़े में उहे सभु शयूं मौजूदु आहिनि हुन जेका हिते डायरी पेश कई त उन मां इहो महसूसु थो थिए त ॾुख जूं घड़ियूं माण्हू खे कोन थियूं विसरनि ऐं उहे ज़ख़्मनि जीअं सॼी ज़िंदगी चिकंदियूं थियूं रहनि इन सां गॾु ई पंहिंजे मेज़बान मशकूर फलकार खे इजाज़त ॾींदा सदाईं गॾु यार ज़िंदा सोबत पाकी दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन